انسان مدرسے کے اندر زندگی گزارے تو مدرسے کے اندر ان کے اعمال صالحہ کرنے جو شوق جو علم ان کے حاصل تھے تو جڏहिं ان کے علم حاصل تھے تو ان علم تے عمل کرنا ان کے لیے آسان بن وञे سردار امام الانبیاء سرور کائنات حضرت محمد عربی صلی اللہ علیہ وسلم اساں کے یہ بدایو قرآن کریم کی تعلیم ॾियण वारो قرآن کریم کی تعلیم کے جو پیسو وٹھण وارو ॾियण وارو یہ بئی دنیا جا بہترین انسان ہیں لہذا ہاں جو پیسو ان میں جو کو بھی شک نہ ہونا کھپے تو یہ بہتر ہیں یا نہ ہیں نحمده ونصلي على رسوله الكريم اما بعد فاعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن صدق الله العظيم وقال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال عليه الصلاة والسلام وقال النبي صلى الله عليه وسلم الدين النصيحة أو كما قال عليه الصلاة والسلام مجھے محترم دوستوں بھائی اور بزرگوں اللہ تبارک و تعالی دنیا کے اندر انسان کے اماڑیوں ہے اے انسان کے اللہ تبارک و تعالی محض پنجی بندگی کے لیے پنجی عبادت کے لیے پیدا کیا ہے وما خلقت الجن والانس الا ليعبدون ان آیت جو مطلب یہ ہے تو انسان اللہ تبارک و تعالی کی بندگی کرے اللہ کی ذات کے سنجانے اللہ کی ذات کی معرفت حاصل کرے تو لہٰذا دنیا کے اندر انسان کے اچن جو مقصد عبادت اعمال صالحہ کے قرار ڈنو ویو تو انسان دنیا کے اندر آیو ہے بیکار نہ آیو فالتو نہ آیو بلکہ عبادات جیلا اعمال صالحہ جیلا اعمال خیر جیلا اللہ تبارک و تعالی ہن انسان کے دنیا کے اندر اماڑیو ہیں تو لہٰذا جو انسان نیک اعمالن کے اندر ایمان سے گڈ نیک اعمالن سے زندگی گزاریندو تو وہ انسان فلاح اور کامیابی کے حاصل کندو جو انسان دنیا کے اندر ایمان نہ آنیندو تو وہ بھی ناکام تھیندو اہڑے طریقے سے اعمال صالحہ نیک سٹھا عمل نہ کہیں تو تدے وہ انسان ناکامی والے رستے تے ہوندو تو لہٰذا ان اعمال صالحہ کے کرن کے لیے سب کا پہلا ان عملن کے سمجھنو ہے وہ جن جگہ تے سمجھا ونن تھا ان شے جو نالو مدرسو ہے تو لہٰذا اج کے بیان کے حساب سے مدرسے کی اہمیت کے واضح کرنے کے لیے یہ گالیوں جو پیسو یعنی کہ واضح کا دو ہلندس تو اللہ تبارک و تعالی ہن انسان کے دنیا کے اندر اعمال صالحہ جیلا عبادات جیلا دنیا کے اندر امانیو انہیں جو یوں ہی مقصد ہے تو ہی انسان اللہ کی ذات کے سنجانے اللہ کی ذات کی معرفت حاصل کرنے کے اندر اہم ترین کردار دنیا کے اندر جن ادا کیے ہوئے ہیں انہیں کے اندر مدرسوں سر فہرست ہے تو انسان دنیا کے اندر معاشرت کے اندر کیاں زندگی گزارے تو انہیں زندگی گزارن جو طریقو اساں کے مدرسے کے ذریعے سے ملے تو اہڑے طریقے سے زندگی کے اندر اعمال صالحہ کرنے جا طریقہ جو پیسو مدرسے کے ذریعے سے انسان کے ملن تھا اہڑے طریقے سے اخلاق آداب جو پیسو عبادات معاملات دیگر دین جا جے شعبہ جات ہیں انہن تے اگر غور فکر کیو ونے تو انہن کے اندر اہم ترین کردار مدرسے جو ہے تو لہٰذا مدرسوں دنیا کے اندر معاشرت کے اندر ایک اہم ترین کردار ادا کرے رہے ہے پر اج افسوس جو مسلمان ہن جو پیسو مدرسے والی فضیلت جو انکار کرے رہا ہوندا ہیں یا مدرسے کی اہمیت انہن کے دل کے اندر نہ ہوتی ہے حقیقی صورتحال یہ ہے تو مدرسو دار العلم ہے مسجد دار العمل ہے در حقیقت جو پیسو انسان کے علم جو ملے تو وہ مدرسے کے ذریعے سے ملے تو انہیں علم جو یعنی کہ ظہور مسجد کے اندر بطور عمل کی صورت کے اندر کیو ونے تو لہٰذا مسجد مدرسو یہ بئی پان میں لازم ملزوم شیوں ہیں یہ بئی پان میں جڑل شیوں ہیں
مسجد کی اہمیت کے حوالے سے تو گزرل درسن کے اندر واضح بیان کرے چکو ہاں، درس کے اندر ان کی وضاحت تھی چکی ہے۔ مسجد کی اہمیت کے حوالے سے، مسجد کے آداب کے حوالے سے، مسجد کی فضیلت کے حساب سے، مسجد کے آداب کی رعایت رکھنے کے حساب سے، البتہ مدرسے کی فضیلت اڑے ہی طریقے سے تو جی جو سو مسجد کی فضیلت واضح کی وئی ہوئی، بالکل اڑے ہی طریقے سے مدرسے کی بھی فضیلت ہے۔ مدرسے جو پنجو مقام درجو ہے، جب انسان مدرسے کے اندر زندگی گزارے تو مدرسے کے اندر ان کے اعمال صالحہ کرنے جو شوق پیدا تھے تو ان جو علم ان کے حاصل تھے تو جب ان کی علم حاصل تھے تو ان علم تے عمل کرنا ان کے لیے آسان بنجو ونے تو لہٰذا مدرسو ایک بنیادی اہم چیز ہے انسان کے لیے۔ تو ان کے اندر جو انسان زندگی گزارینو ہن کے اندر جو سو یعنی کہ جترو انسان جڑل واسطو رکھنے والو ہوندو تو در حقیقت وہ انسان شیطان کے مکر فریب شیطانی خیالات وسوسن کا محفوظ رہندو۔ ان کی جو سو تفصیل کے بیان کندے مجدد وقت حضرت مولانا اشرف علی صاحب تھانوی رحمہ اللہ پنجے ملفوظات کے اندر یہ تحریر فرمائن تھا، یہ لکھن تھا تو اگر ایکڑو مانو وہ ہے جیکو مدرسے کے اندر ہے پر مدرسے کے اندر نہ پڑھے تو صرف مدرسے کی صفائی کرے تو مدرسے کی جھاڑو بوہاری کڈے تو انہیں کی فضیلت کے بیان کندے بھی ارشاد فرمایا تو انہیں جو مقام درجو انتہائی اعلیٰ افضل درجو ہے، بھلے وہ مسجد بھلے وہ مدرسے کی صفائی ہی چھو نہ کندو ہو جے، وہ انسان جو مدرسے کی صفائی بھی کرے وہ انہیں کے مقابلے کے اندر جو باہر انسان ہے ان بنی کے اندر لکھ درجے جو ودیک فرق ہے۔ یعنی مدرسے کے اندر صفائی کرنے والو باہر کی دنیا کے اندر گھومن والے کا لکھ درجہ ودیک افضل بہتر ہے۔ تو لہٰذا انہیں ملفوظ مجا انہیں الفاظ مجا یا گال اساں کے سمجھ میں اچو بھئی ونے تو مدرسے جو کیڑو درجو کیڑو وڈو مقام انہیں جی فضیلت ہے جو یعنی کہ صرف بہاری صفائی کے خاطر ان انسان جو درجو مقام بین کا بلند تھو پہ ونے تو جو انسان ان مدرسے کے اندر وہی کرے تعلیم تعلم کرے تو پڑھے تو پڑھائے تو ان جو درجو کیڑو عالی افضل بہترین ہوندو۔ یہی وجہ ہے جو ان قرآن کریم کی تعلیم کے بیان کندے اللہ تبارک و تعالی خود ہی ارشاد فرمایو علم القرآن تو مو خود خدا قرآن کریم کی تعلیم دینی ہے۔ قرآن کریم کی تعلیم جو سو انسان ان کے اللہ تبارک و تعالی سکھا رہے ہیں تو لہٰذا ہن جگہ تے جو سو الرحمن علم القرآن اتنے قرآن کریم کی فضیلت کے اللہ تبارک و تعالی رحمان سا جوڑو ہے، پنج ذات سا پان جوڑو ہے تو لہٰذا انہیں مجھا یہ اندازو تھے تو ہی کلام خدا تبارک و تعالی جو کلام ہے این جی انتہائی اعلیٰ افضل فضیلت ہے جن جو کیر بھی انکار نہ تو کرے سکے۔ یہی وجہ ہے جو اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم حدیث مبارکہ کے اندر یہ ارشاد فرمایو خیرکم من تعلم القرآن وعلمہ، انسان مجا سپنے کا ودیک بہتر وی آئی پی اسپیشل انسان وہ ہے جو قرآن کریم کی تعلیم حاصل کرے تو قرآن کریم کی تعلیم دے تو قرآن کریم کی تعلیم کے پڑھے تو پڑھائے تو یہ سپنے کا ودیک بہترین انسان ہے۔ اج دنیا کے حساب سے ڈٹھو ونے تو دنیاوی لیول جو اگر کو وڈو مانو کہ جی تعریف کرے تو مجھو خاص ہیں تو سپنے کا ودیک بہتر ہیں تو وہ انسان کیڑو خوشی جو اظہار کرے تو لہٰذا بنی جہان کے سردار امام الانبیاء سرور کائنات حضرت محمد عربی صلی اللہ علیہ وسلم اساں کے یہ بدایو تو قرآن کریم کی تعلیم ڈیڑھ وارو قرآن کریم کی تعلیم کے جو پیسو وٹھن وارو ڈیڑھ وارو یہ بئی دنیا جا بہترین انسان ہیں تو لہٰذا ہاں جو پیسو انہیں میں جو کو بھی شک نہ ہونا کھپے تو یہ بہتر ہیں یا نہ ہیں تو لہٰذا انہیں حدیث سمجھا یا گال واضح تھی چکی تو دنیا جا بہترین انسان اگر کہ انسان کے ڈسنا ہیں تو وہ ان قرآن کریم کی تعلیم ڈیڑھ وارن کے حاصل کرنے وارن کے ڈسن وہ ان دنیا جا سپنی کا ودیک اسپیشل بہترین وی آئی پی انسان ہیں تو لہٰذا
अहिड़े तरीक़े सां बेशुमार अहादीस मुबारका जे अंदरि क़ुरान करीम जी फ़ज़ीलत, क़ुरान करीम जी तालीम जी फ़ज़ीलत, मदरसे जी फ़ज़ीलत ते मबनी गोया के जेको आहे इन ॻाल्हि ते दलालत थी रही है, वज़ाहत थी रही है। इन सभिनी ॻाल्हियुनि मंझा अहादीस मुबारका मंझा इन मदरसे जी अहमियत हासिल थी रही है। त लिहाज़ा मदरसे जी अहमियत खे जेको आहे सो असां पंहिंजे दिलनि जे अंदरि विहारियूं। अहिड़े तरीक़े सां हर एतबार सां मदरसे जी हर शइ जी जेको आहे सो हिफ़ाज़त ऐं अहिड़े तरीक़े सां मदरसे जी हर शइ जे हिसाब सां उन जो अदब ऐं एहतराम उहो इंसान जे मथां लाज़िम आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां हिन जॻह ते वेही करे इंसान क़ुरान ऐं हदीस जे इल्म खे हासिल करे थो। क़ुरान ऐं हदीस जे इल्म खे हासिल करे पोइ उहो इल्मु जेको आहे सो दुनिया ते पहुचाए थो। ऐं दुनिया जे अंदरि अहम तरीन जेको कमु आहे उहो इहो ई आहे त इंसान इन इल्म सां वाबस्ता थी वञनि, इल्म सां जुड़ी वञनि, मदरसे सां जुड़ी वञनि। जॾहिं उन्हनि इंसाननि जो ताल्लुक़ मदरसे सां या मदरसे वारनि सां थी वेंदो त उन्हनि जी ज़िंदगी सुहिणी ज़िंदगी बणिजी वेंदी। उन्हनि जो हर अमल सुन्नत जे मुताबिक़ बणिजी सघे थो। उन्हनि जो हर अमल ऐं जेको आहे सो हर तरीक़ो नबी जे तरीक़े सां मिली सघे थो, सुन्नत जे मुताबिक़ हली सघे थो। पर शर्त इहा आहे जो उन्हनि जो ताल्लुक़ मदरसे सां हुजे या मदरसे वारनि सां हुजे, यानी उलमा किराम सां हुजे। हिन ज़माने जे अंदरि हर हिकु इंसान जे मथां इहो लाज़िम आहे, इहा लाज़मी ॻाल्हि आहे त कंहिं न कंहिं मुस्तनद ऐं मज़बूत आलिम सां मज़बूत ताल्लुक़ खे क़ाइमु रखनि, ताकी उन खे हर एतबार सां हाल अहवाल ॿुधाईंदा रहनि ऐं उन जे जेको आहे सो मशवरे जे मुताबिक़ जेको आहे सो क़ुरान ऐं हदीस ऐं सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण वारा उहे इंसान बणिजी वञनि। त लिहाज़ा इन एतबार सां हर हिकु इंसान जे मथां इहो लाज़िम आहे त उहे मुस्तनद उलमा सां मज़बूत ताल्लुक़ खे क़ाइमु कनि। अॼु जेको आहे सो सोशल मीडिया जो दौरु आहे, हर हिकु इंसान मदरसे जी मुखालिफ़त जे अंदरि जेको आहे सो ज़बान इस्तेमालु करे थो ऐं इहो चवे थो त मदरसे जी ज़रूरत न आहे। पर हक़ीक़ी सूरत हाल इहा आहे जो अगरि मदरसो न हुजे त असांजो कलमो बि बरक़रार न रहे। अहिड़े तरीक़े सां अगरि मदरसो न हुजे त क़ुरान करीम जी तालीम सही तरीक़े सां न रहे। अगरि मदरसो न हुजे त पोइ इल्म बि मुकमल तरीक़े सां असां ताईं न पहुचे। अहिड़े तरीक़े सां अगरि मदरसो न हुजे त असांजी मुआशरत, असांजा मामलात, असांजो इबादतूं, असांजी हर शइ तबाह ऐं बर्बाद थी वञे। यानी उन हर शइ जे अंदरि नुक़्स ई नुक़्स ऐं बुराई जेको आहे सो यानी कि पैदा थींदी रहंदी अगरि मदरसो न हुजे त। ऐं अगरि मदरसो आहे त इन मदरसे जे ज़रिए सां इंसान इल्मु हासिलु करे थो, उन इल्म ते अमल करे थो ऐं उन इल्म ते जॾहिं अमल करे थो त उन जे नूर जी ख़ुशबू इलाइक़े जे अंदरि फैलिजे थी। उन जे ज़रिए सां बेशुमार इंसाननि खे अल्लाह ताला हिदायत अता फ़रमाए थो। गोया इन मदरसे जे ज़रिए सां बेशुमार इंसाननि खे हिदायत मिले थी। इन मदरसे जे ज़रिए सां ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो असांखे हासिलु थिए थो। इन मदरसे जे ज़रिए सां असांजी ज़िंदगी जे अंदरि इल्मु ऐं अमल अचे थो। इन मदरसे जे ज़रिए सां असांजा मामलात ठीकु थियनि था। इन मदरसे जे ज़रिए सां असांजा अख़लाक़ दुरुस्त थियनि था। इन मदरसे जे ज़रिए सां असांजूं इबादतूं कामिल तरीक़े सां अदा थियणु लॻनि थियूं। हिन मदरसे जे ज़रिए सां असांजी निमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुज़ू पैदा थिए थो। हिन मदरसे जे ज़रिए सां इंसान खे अदब हासिलु थिए थो। हिन मदरसे जे ज़रिए सां जेको आहे सो क़ुरान ऐं हदीस खे सम्झण जी तौफ़ीक़ मिले थी। बेशुमार जेको आहे सो फ़ाइदा हिन मदरसे जे ज़रिए सां बेशुमार इंसाननि खे हासिलु थी रहिया आहिनि। इन ई मदरसे जी पैदा करदा जेके शयूं आहिनि यानी कि इल्म ऐं ताल्लुम जे ज़रिए सां, तदरीस जे ज़रिए सां, क़ुरान करीम जी तालीम जे ज़रिए सां हर घर जे अंदरि क़ुरान करीम जी सदा बुलंद कई वञे थी। इन जे अंदरि अहम तरीन किरदारु मदरसे जो किरदारु आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो मदरसे जी फ़ज़ीलत इंतिहाई आला ऐं अफ़ज़ल ऐं अशरफ फ़ज़ीलत आहे, जंहिं जे ज़रिए सां इंसाननि खे दुनिया जे अंदरि जेको आहे सो जॾहिं इंसान पैदा थिए थो त पैदाइश जे अंदरि बि
मदरसे वारनि जी मोहताजगी थिए थी त हाणे जेको सो कन जे अंदरि आज़ान ॾियणी आहे, इन आज़ान जो छा तरीक़ो आहे, कीअं असांखे आज़ान ॾियणी आहे, इन जे अंदरि बि मदरसे वारनि जी मोहताजगी आहे। इन टाइम ते बि मदरसे वारा उन ॾे अचनि था। अहिड़े तरीक़े सां जेको सो जॾहिं वफ़ात थिए थी उन टाइम ते बि मदरसे वारा उन ॾे वञनि था। अहिड़े तरीक़े सां जेको सो यानी कि जॾहिं उन इंसान जी शादी थिए थी त निकाह जे हिसाब सां बि इहे उलमाए किराम इहे मदरसे वारा इन खे कमु अचनि था। अहिड़े तरीक़े सां जॾहिं उन जी वफ़ात थिए थी, जनाज़े जो टाइम अचे थो त उन टाइम ते जनाज़े पढ़ाइण वारो बि मौलवी ऐं उलमा ऐं आलिम दीन हुजे थो। इन मौक़े ते बि मदरसो जेको आहे सो ज़रियो बणिजे थो। अहिड़े तरीक़े सां रमज़ानुल मुबारक जे महीने जे अंदरि हर मस्जिद जे अंदरि 2 खां 4 हाफ़िज़ तरावीह जेको आहे सो ॿुधाए रहिया हुजनि था, मुसलो ॿुधाए रहिया हुजनि था। इन जे अंदरि बि मदरसे जो किरदारु आहे, इन जे अंदरि बि इहो ज़रियो बि मदरसे जो ज़रियो बणिजे थो। त लिहाज़ा इन्हनि शयुनि में इहो अंदाज़ो लॻाए इंसान त मदरसो इंसाननि खे छा छा न ॾेई रहियो आहे ऐं छा छा शइ ॾेई रहियो आहे। इन ते अगरि असां गौर ऐं फ़िक्र कंदासीं त असांखे इहा शइ हासिलु थी वेंदी त मदरसे जे ज़रिए सां पूरे इंसाननि खे, पूरी इंसानियत खे फ़ाइदो थी रहियो आहे। इन मदरसे जे ज़रिए सां इस्लाम फैलिजी रहियो आहे। इन मदरसे जे ज़रिए सां दुनिया जे अंदरि अमन पैदा थी रहियो आहे। इन मदरसे जे ज़रिए सां दुनिया जे अंदरि आफ़तूं ऐं मुसीबतूं जेके अचण वारियूं हुजनि थियूं उहे दूरि थियूं वञनि। इन जे अंदरि मदरसो जेको आहे सो इन मदरसे जो ज़रियो आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो मदरसे जी इंतिहाई घणी फ़ज़ीलत आहे ऐं इंतिहा घणियूं मिसालूं इन जे हवाले सां इंसानु ॾेई सघे थो त केतिरो अहम अज़ीम शान किरदारु आहे मुआशरत जे अंदरि, ज़िंदगी जे अंदरि, दुनिया जे अंदरि मदरसे जो। ऐं अहिड़े तरीक़े सां इन शयुनि मंझां इहा ॻाल्हि वाज़े थी वई त लिहाज़ा इल्म जो बि इंतिहाई आला मक़ाम आहे, उलमा जो बि इंतिहाई आला मक़ाम आहे। अॼु अगरि असां जेको आहे सो उलमा जी क़दरदानी कंदासीं, इल्म वारनि जी क़दरदानी कंदासीं त दर हक़ीक़त क़यामत जे ॾींहुं ऐं दुनिया जे अंदरि असांजे लाइ इहो नफ़े जो ज़रियो बणिजंदो। अॼु अगरि असां उन्हनि खे विसारे छॾियो त जेको आहे सो दुनिया जे अंदरि बि उहो इंसानु नुक़सान जे अंदरि हूंदो, आख़िरत जे अंदरि बि उहो इंसानु नुक़सान जे अंदरि मुब्तला थी वेंदो। ऐं अॼु आउं हिन ज़माने जे हिसाब सां इहा शइ बयानु करे रहियो हुउसि त जेको आहे सो अॼु बेशुमार इंसान इन मदरसे जी अहमियत खे विसारे करे ख़ुदि पाण जेको आहे सो पंहिंजे मुताले जे ज़रिए सां पंहिंजे पाण खे कुझु सम्झणु लॻनि था ऐं जेको आहे सो उस्तादी खे ऐं शागिर्दी वारे दर्जे खे हासिलु करण जी कोशिशि नथा कनि, बल्कि सिर्फ़ु महज़ पंहिंजे मुताले जे ज़रिए सां जॾहिं जेको आहे सो इंसानु सिर्फ़ु महज़ ख़ालिस पंहिंजो मुतालो करे थो ऐं कंहिंजी शागिर्दी इख़्तियार नथो करे त उहो जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा माण्हू गुमराहियत जी तरफ़ जेको आहे सो माण्हुनि खे वठी वञनि था, ख़ुदि बि गुमराहियत जी तरफ़ मुब्तला थियो था वञनि। त लिहाज़ा बेशुमार हिन ज़माने जे अंदरि अहिड़ा इंसान मौजूदु आहिनि जेके मीडिया जे ज़रिए सां इंसाननि जे अंदरि इहा जेको आहे सो ॻाल्हि बयानु कनि था त अव्हांखे क़ुर ऐं हदीस खे जेको आहे सो हर हिक खां सिखण जी ज़रूरत न आहे ऐं इल्मु हासिलु करण जी ज़रूरत न आहे, बल्कि अव्हां ख़ुदि पाण किताब खोलियो ऐं किताब खोले करे तफ़सीर खे पढ़ी करे, लुग़त खे पढ़ी करे, अरबी जे हिकिड़े किताब खे पढ़ी करे अव्हां ख़ुदि मुफ़सिर क़ुर बणिजी वञो त ईअं नथो थी सघे। अगरि को इंसानु ईअं कंदो त उहो ख़ुदि बि गुमराह थी वेंदो, ॿियनि खे बि गुमराह कंदो। इन इल्म खे हासिलु करण जे लाइ ऐं इन इल्म खे अॻिते पहुचाइण जे लाइ ज़रियो मदरसो आहे त उन इंसान खे मदरसे जे अंदरि अचिणो पवंदो। मदरसे जे अंदरि शागिर्दी इख़्तियार करणी पवंदी कंहिं उस्ताद जी, उन जी रहनुमाई जे अंदरि, उन जी सरपरस्ती जे अंदरि उनखे इन कम खे अॻिते वधाइणो पवंदो। त लिहाज़ा इन एतबार सां इहो मदरसो इंसान खे कमु ॾेई रहियो आहे, इन जे अंदरि बि इहो मदरसो ज़रियो आहे। त लिहाज़ा अॼु हिन दुनिया जे अंदरि जेके यानी कि डॉक्टर या इंजीनियर या अहिड़े तरीक़े सां जेके ॿिया आहिनि उहे ख़ालिस क़ुर करीम जी हिकिड़ी ॿिनि किताबनि जी तफ़सीर खे पढ़ी करे पंहिंजे ख़ालिस निरे मुताले ते इंसाननि खे गुमराह करण जी कोशिशि कनि था। त लिहाज़ा असांखे खपे त उन्हनि जे दर्स क़ुर खे, उन्हनि जी तफ़सीर जी तरफ़ असां ज़रे बराबरि बि ध्यानु न ॾियूं। तफ़सीर क़ुर करीम खे करण जे लाइ, तफ़सीर क़ुर करीम खे बयानु करण जे लाइ इंसान जे लाइ लाज़िम आहे त उहो जेको आहे सो शर्फ़ तलम्मुज़ हासिलु करे, उस्ताद ऐं शागिर्द जे रिश्ते खे क़ाइमु करे, पंहिंजी ज़ंजीर
पंहिंजी निस्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जोड़े, उन खां पोइ जेको आहे इन मक़ाम ते हली करे अमल करे ऐं इन मैदान जे अंदरि लहे। उन खां अॻु में अगरि कोई इन जॻह ते अचे थो त दर हक़ीक़त उहो ख़ुदि बि गुमराहीअ जी तरफ़ हुजे थो ऐं इंसाननि खे बि गुमराहीअ जी तरफ़ मुब्तला करे थो। त लिहाज़ा इहो असांजे ज़हननि जे अंदरि पैदा हुअणु खपे इहा ॻाल्हि त तफ़सीर क़ुरान करीम जे लाइ बेशुमार फ़नून खे हासिल करणु इंसान जे लाइ लाज़िम आहे। जीअं मिसाल जे तौर ते अरबी लुग़त ते महारत हासिल हुजे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो क़ुरान करीम जी तफ़सीर जे हिसाब सां लुग़त अरबी ते ऐं नहव ऐं सर्फ़ ते, फ़साहत ऐं बलागत ते, मंतिक़ ऐं फ़लासफ़े ते, अहिड़े तरीक़े सां दीगर जेके फ़नून आहिनि उन्हनि ते ऐं फ़िक़ा ऐं हदीस ऐं उसूल हदीस ऐं उसूल फ़िक़ा ते इन इंसान खे महारत हासिल हुजे। उन खां पोइ जॾहिं उहो क़ुरान करीम जी तफ़सीर खे बयानु कंदो त उहो सही ऐं कामिल तफ़सीर खे बयानु कंदो। अगरि उनखे इन फ़नून जे अंदरि, इन्हनि फ़ननि जे अंदरि महारत नाहे त उहो जेको आहे सो सही तफ़सीर क़ुरान करीम खे बयानु नथो करे सघे। अहिड़े तरीक़े सां जीअं मिसाल जे तौर ते को डॉक्टर सिर्फ़ु किताब पढ़ी करे डॉक्टर नथो थी सघे, उनखे जेको सो बाक़ाइदा तालीम हासिल करणी पए थी। त बिल्कुलु ईअं ई इल्मु हासिल करण जे लाइ उनखे बाक़ाइदा मदरसे जे अंदरि तालीम हासिल करणी पवंदी। उन खां पोइ उनखे जेको सो इहो दर्जो मिलंदो, उन खां अॻु में इहो दर्जो उनखे नथो मिली सघे। जीअं महज़ सिर्फ़ु किताब पढ़ी करे केरु पाणी जे अंदरि तरी नथो सघे जेसीं ताईं को तारो उनखे सेखारे न, बिल्कुलु ईअं ई ख़ुदि पाण पंहिंजे किताबनि खे पढ़ी करे को इंजीनियर ऐं डॉक्टर नथो थी सघे, त ईअं ख़ुदि पंहिंजे मुताले सां केरु आलिम बि नथो थी सघे। उन जे लाइ उनखे को ज़रियो इख़्तियार करणो पवंदो, को सबबु इख़्तियार करणो पवंदो। जंहिंजो जेको सबबु आहे उन सबब खे इख़्तियार करे उन ते अमल कंदो त उहो ई कामयाबु थींदो, न त उहो नाकाम थी वेंदो। जीअं को किताब पढ़ी करे तरणु लॻी वञे ऐं को तारो हुन सां गॾु न हुजे त उनजी ज़िंदगी ई ख़तमु थी वेंदी, ॿुॾी वेंदो। ऐं बिल्कुलु ईअं ई जेको महज़ ख़ालिस पंहिंजे मुताले ते क़ुरान करीम जी तफ़सीर खे बयानु कनि था या पंहिंजे मुताले सां मसाइल खे बयानु कनि था ऐं इल्मु ऐं क़ुरान ऐं हदीस सां उन्हनि जो को ताल्लुक़ु नाहे ऐं कंहिं उस्ताद सां उन्हनि इल्म खे हासिल नाहे कयो, त उहे अहिड़े तरीक़े सां पाण बि ग़र्क़ थी वेंदा। ऐं अगरि के माण्हू उन्हनि जे इन्हनि ॻाल्हियुनि जे अंदरि अची विया त उहे बि इन गुमराहीअ जी तरफ़ मुब्तला थी वेंदा। जीअं त हिकिड़ी हदीस मुबारका जो मफ़हूम बि अचे थो त आख़िर ज़माने जे अंदरि हिकिड़ी क़ौम ईंदी जेको आहे सो यानी कि उन्हनि ॾे कंहिं क़िस्म जो को बि इल्मु न हूंदो ऐं बग़ैर इल्म जे फ़तवा जारी कंदा, उहे ख़ुदि बि गुमराह थी वेंदा ऐं ॿियनि खे बि गुमराह कंदा। त लिहाज़ा अॼु जो ज़मानो इहो ई ज़मानो अची चुको आहे त हर हिकु इंसानु पंहिंजे पाण खे मदरसनि खां बेपरवाह सम्झे थो, मस्जिद खां बेपरवाह सम्झे थो। मस्जिद ऐं मदरसे जी उन्हनि खे अहमियत हासिल नाहे, इल्मु ऐं उलमा जी क़ुरान ऐं हदीस जी उन्हनि खे अहमियत नाहे। जॾहिं इन शइ जी उन्हनि जे अंदरि अहमियत नाहे त ख़ुदि पाण पंहिंजे ज़रिए सां फ़तवा जारी कनि था ऐं जेको आहे सो ख़ुदि बि गुमराहीअ जे तरफ़ मुब्तला थियनि था, ॿियनि खे बि जेको आहे सो गुमराहीअ जे अंदरि मुब्तला कनि था। त लिहाज़ा असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते जेको आहे सो ग़ौर ऐं फ़िक्रु करिणो आहे। उन खां पोइ असांजे दिलनि जे अंदरि इहा शइ असांखे विहारणी आहे त मदरसे जी इंतिहाई अहम तरीन फ़ज़ीलत आहे ऐं मदरसो जेको आहे सो अगरि हलंदो हुजे ऐं उन जे अंदरि 1000 ख़ामियूं हुजनि, लख ख़ामियूं हुजनि, पर न हुअण खां करोड़ दर्जा वधीक बहितर आहे। छो त इन जे ज़रिए सां अगरि 1000 नुक़सानात ऐं ख़ामियुनि जे ज़रिए सां दीन जो कमु थी रहियो आहे त उन जे न थियण खां कई गुना बहितर आहे त उन जे अंदरि इहो कमु जारी आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हर एतबार सां इंसान जेको आहे सो मदरसनि सां जुड़ियलु रहे। अगरि इंसान मदरसनि सां क़ुरान ऐं हदीस सां इल्मु ऐं उलमा सां जुड़ियलु रहंदो त उन जी मुआशरत, उन जा अख़लाक, उन जा आदाब, उन जा मामलात, उन जूं इबादतूं उहे सभु ठीक तरीक़े सां गुज़रंदियूं। अगरि उन्हनि सां जुड़ियलु न रहियो त उन्हनि जी हर शइ ठीक न गुज़रंदी। हता की उनखे निमाज़ खे पढ़ण जे लाइ सभ खां पहिरियां इल्म जी ज़रूरत आहे त निमाज़ जे अंदरि कहिड़ियूं शयूं फ़र्ज़ आहिनि, निमाज़ जे अंदरि कहिड़ियूं शयूं वाजिब आहिनि, निमाज़ जे अंदरि कहिड़ियूं शयूं सुन्नतूं आहिनि, निमाज़ जे अंदरि कहिड़ा मुस्तहबात ऐं कहिड़ियूं शयूं सुठियूं आहिनि ऐं जेको आहे सो निमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुज़ू कीअं पैदा थींदो। इन जे लाइ बि असांखे इल्म जी ज़रूरत आहे ऐं इल्म जो मर्कज़ मदरसो आहे। त लिहाज़ा असांखे खपे त इन मदरसे जी अहमियत खे पंहिंजी दिलनि जे अंदरि विहारियूं ऐं इन सां मुहबत कयूं ऐं अदब ऐं एहतराम सां मदरसे जे हर शइ जो अदब ऐं एहतराम रखूं, मदरसे वारनि सां अदब ऐं एहतराम सां पेश
چوں تو لہٰذا اللہ تبارک و تعالیٰ کا دعا ہے اللہ تعالیٰ سے سبنی ڳالھين تے عمل کرنے جی توفیق ہمت عطا فرمائے. وآخر دعوانا الحمدللہ رب العالمین. حسبی اللہ و نعم الوکیل نعم المولا و نعم النصیر. حسبی اللہ